أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر إلى الملأ من بني إسرائيل من بعد موسى إذ قالوا لنبي له ابعث لنا ملكا نقاتل في سبيل الله قال هل عسيتم إن كتب عليهم القتال ألا تقاتلوا قالوا وما لنا ألا نقاتل في سبيل الله وقد أخرجنا من ديارنا وأبنائنا فلما كتب عليهم القتال تولوا إلا قليلا منهم والله عليم بالظالمين. وقال لهم نبيهم إن الله قد بعث لكم طالوت ملكا قالوا أنى يكون له الملك علينا ونحن أحق بالملك منه ولم يؤت سعة من المال قال إن الله اصطفاه عليكم وزاده بسطة في العلم والجسم والله يؤتي ملكه من يشاء والله واسع عليم. وقال لهم نبيهم إن آية ملكه أن يأتيكم التابوت فيه سكينة من ربكم وبقية مما ترك آل موسى وآل هارون تحمله الملائكة إن في ذلك لآية لكم إن كنتم مؤمنين. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. الله تبارك وتعالى جا تمام असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला माल जे ख़र्च करण जे मुतालिक़ बयान फरमायो हो। तो माल जे ख़र्च करण सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला हिकिड़ा अहिड़ा अजीब लफ़्ज़ फरमाया वल्लाहु यक़बिदु व यबसुतु। अल्लाह तबारक व तआला जे हथ में आहे, जंहिंखे चाहे त माल ऐं दौलत कुशादो ॾेई छॾे, जंहिंखे चाहे तो उनखे मईशत उनजी तंग करे उनखे मोहताज बनाए छॾे, शाहूकार बनाए त बि उनजी मर्ज़ी, मिसकीन ऐं मोहताज बनाए त बि उनजी मर्ज़ी। पर जेकॾहिं मिसकीन मोहताज खे बादशाह बनाए त बि उनजी मर्ज़ी, जेकॾहिं बादशाह खे हटाए करे उहिदे तां पेनांगर फ़क़ीर बनाए त बि उनजी मर्ज़ी। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो हो त वल्लाहु यक़बिदु व यबसुतु व इलैहि तुरजऊन। मोटंदो त हिकु ॾींहुं असां ॾांहुं न, असां पाण हिसाब चुकाए वठंदासीं। पोइ अॼोकिन आयतुनि में इन जी निस्बत सां अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां इब्तिदा में गोया के मुख़ातब थी करे उम्मत मुहम्मदीअ खे सेखारियो वियो आहे मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम बनी इसराइल जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए करे। हाणे हिननि आयतुनि जे सम्झण खां पहिरियां कुझु ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं पवंदियूं, पोइ इहे आयतूं आसानी सां सम्झ में ईंदियूं। उहे ॻाल्हियूं चंद ही आहिनि त अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं पैगम्बर बनायो हो, पैगम्बर बनाइण खां पोइ अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं हुकुम फरमायो त फ़िरौन खे वञी करे नसीहत करेसि, उहो सफ़ा हद खां चढ़ी वियो आहे। निभागो अन रब्बुकुमुल आला जो नारो थो हणे त वॾे में वॾो रब मां आहियां, वञी नसीहत करेसि। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खे दरख़्वास्त कई, मुंहिंजा रब साईं वजाली वज़ीरम मिन अहली, मूंखे हिकिड़ो वज़ीर बि पंहिंजे घर मां ख़ासि हिकिड़ो मुक़ररु करे ॾे। गोया के ॼण त अल्लाह ताला फरमायो घर मां तोखे कहिड़ो वज़ीर खपे? हारून आखी। जवाब ॾिनई हारून आखी, मुंहिंजो भाउ हारून, उसजुद बिही अज़री वअशरिकहु फ़ी अमरी कई नसब्बिहका कसीरा। ॻाल्हाइण में भी चिट्टो आहे, ज़बान हुनजी साफ़ आहे मुंहिंजे भाउ हारून जी,
ऐं मुंहिंजो साथी थी वेंदो, मुंहिंजे मामले में मूंसां शरीक हूंदो, मज़बूत हूंदो, ॿ त 12 थी पवंदासीं। अल्लाह तबारक व तआला फरमायो, चऊं ठीकु आहे, फ़क़ूला लहू, वञो हाणे फिरौन ॾांहुं, पर यादि रखो क़ौलन लय्यिनन लअल्लहु यतज़क्करु अव यख़्शा, नरमीअ सां नसीहत कजोसि। मन नसीहत नरमीअ वारी क़बूल करे, सख़्तीअ सां त कोन मञींदो, ज़िदी जो आहे, नरमीअ सां नसीहत कयोसि, शायदि मथां मञे विझे। हाणे अॻिते तव्हांखे इहो सॼो अंदाज़ मालूम आहे त फिरौन कोन ॿुधो, कोन मञियो, ज़िद खां ज़िद ते चढ़ंदो वियो। नतीजतन हिननि आयतुनि जे सम्झाइण वारी ॻाल्हि जे तरफ़ था अचूं। मूसा अलैहिस्सलाम सां मुक़ाबिला कयईं, जादूगरनि खे वठी करे मुक़ाबिलो, वरी मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हाइण में मुक़ाबिलो कयईं, बहस मुबाहिसो कयईं। नतीजतन मूसा अलैहिस्सलाम हिन खे हर तरह सां मारे वियो मुक़ाबले में। क़ौम सॼी मूसा अलैहिस्सलाम जे मथां ईमान आणे वई। संदसि फिरौन जे क़ौम, किबती क़ौम जा माण्हू बि मूसा अलैहिस्सलाम खे मञण लॻा। जॾहिं फिरौन खे ख़तरो थियो त हाणे त सभु हिन जा थी वेंदा, मूंखे त केरु कोन मञींदो, तॾहिं फिरौन बिल्कुलु मूसा अलैहिस्सलाम खे मारण जे लाइ तयारु थियो। मूसा अलैहिस्सलाम बि राति जे पहर में पंहिंजी क़ौम खे वठी करे अल्लाह ताला जे हुक्म सां मिस्र खे छॾण जो इरादो कयो। राति में फिरौन खे ख़बर पई, पंहिंजे लश्कर सूदो मूसा अलैहिस्सलाम जे कढ लॻो। हाणे तव्हांखे सॼो इहो वाक़ियो ज़हन में अची वियो। अल्लाह ताला जे हुक्म सां मूसा अलैहिस्सलाम दरियाए नील मां राति में क्रॉस करे वियो। फिरौन जॾहिं कढ आयो त दरियाए नील में ग़रक़ थी वियो। फिरौन मां त जान छुटी। मूसा अलैहिस्सलाम दरियाए नील क्रॉस करे क़ौम खे वठी अॻिते हलियो। क़ौम जे माण्हुनि चयो, असांजे लाइ बि को रब ठाहे न, जंहिंखे असां पूॼूं। ओ या फलाणी क़ौम जो बुतनि जी पूॼा थी करे, असांजे लाइ बि अहिड़ो को रब हुजे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी। अल्लाह ताला फरमायसि, तूर सीना जबल ते अच, तौरात ॾियां। मूसा अलैहिस्सलाम वियो, 40 ॾींहं तूर सीना जबल ते रहियो, तौरात मिलियुसि, मोटी आयो। क़ौम ॾांहुं जॾहिं तौरात खणी आयो त क़ौम जे माण्हुनि में गाबे जी पूॼा शुरू हुई। हाणे इहो वाक़ियो बि तव्हांजे ज़हन में अची वियो। क़ौम जा माण्हू गाबे खे पूॼण लॻा। पंहिंजे भाउ खां पुछा कयईं, हुन बि जवाबु ॾिनो। नतीजतन मूसा अलैहिस्सलाम क़ौम खे वरी नसीहत कई, क़ौम खे मुतफ़िक़ करे वरी अल्लाह ताला जे इबादत जे तरफ़ माण्हुनि खे मुतमइन करे पंहिंजे नबूअत वारे मनसब खे निभाईंदे, सरअंजाम ॾींदे क़ौम खे संभालींदो रहियो। हलंदे 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 मूसा अलैहिस्सलाम जो वफ़ात जो वक़्तु अची वियो। मूसा अलैहिस्सलाम सां गॾु ख़ासि हुनजो ख़िदमत वारो यूशा बिन नून हो। अल्लाह तबारक व तआला उनखे नबी बनायो, हज़रत यूशा बिन नून। उन खां पोइ पैगम्बर बनियो, उन पंहिंजे क़ौम खे संभालियो। हज़रत हारून अलैहिस्सलाम पहिरियां वफ़ात करे वियो, मूसा अलैहिस्सलाम बाद में वफ़ात करे वियो। उन खां पोइ हज़रत यूशा बिन नून आयो, क़ौम खे संभालण लॻो। क़ौम हलंदी रही। उनजे वफ़ात खां पोइ क़ौम जे अंदरि वरी बनी इसराइल जे क़ौम मां अल्लाह ताला ॿियो पैगम्बर चूंडियो, हज़रत शुमूएल अलैहिस्सलाम। हाणे जॾहिं इहो पैगम्बर बनियो, तेसीं ताईं इन क़ौम बनी इसराइल जे मथां हिकु ज़ालिम बादशाह मुसलत थी वियो। हाणे क़ौम मूसा अलैहिस्सलाम जे ॾिनल तौरात खे बि आहिस्ते आहिस्ते छॾे वई। अल्लाह ताला जे ॾिनल तालीम खे बि पुठीअ भरो छॾाए छॾियऊं। पंहिंजे मर्ज़ीअ ते नाफ़रमानी कंदे हलण लॻा। असुल पैगम्बर हुनजो जिन जे मथां आसमानी किताब नाज़िल थियल हो, मूसा अलैहिस्सलाम, उहो बि वफ़ात करे वियो। संदसि साथी हारून अलैहिस्सलाम, उहो बि वियो। उन खां पोइ नुमाइंदो यूशा बिन नून, उहो बि वियो। हाणे क़ौम छुड़ विछड़ थी वई, आज़ादु थी वई, कंहिंजे बि चवण ते कान आई। पोइ क़ौम खे आज़ादु ॾिसंदे हिकिड़ो ज़ालिम हुक्मरान पैदा थियो, जंहिंजो नालो हो जालूत। इन जालूत ज़ालिम बनी इसराइल जे क़ौम जे माण्हुनि सां जंगियूं करे, मुक़ाबिला करे इन्हनि खां सरज़मीन खसी। इहा फ़लस्तीन जे सरज़मीन ते पहिरीं जंग हुई। उन ज़माने में काफ़ी सारा फ़लस्तीन जा इलाइक़ा हुन कब्ज़ कया, कब्ज़ो करे उते पंहिंजो कंट्रोल जमायो। हता के मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जी बाक़ियात सामान कुझु हिकु संदूक में रखियल हो। तौरात जूं कुझु तख़्तियूं, तलवारूं, नेज़ा ऐं कुझु नबूअत वारियूं निशानियूं हिकु संदूक में रखियल हुयूं।
जंहिंखे ताबूत सकीना चवंदा हुआ उन ज़माने में। अॼु त ही ताबूत सकीना त हिकिड़ी ॿिए निस्बत सां निकिरनि था। उन ज़माने में उन संदूक खे ताबूत चयो वियो। जालूत ज़ालिम हुक्मराननि खां उहा संदूक बि खसे वियो। हिननि खणी करे हिकु जॻह ते महफ़ूज़ करे रखी लिकाए। पोइ हिन ज़ालिम हुक्मरान वटि जॾहिं इहा संदूक अची वई, इन जे कब्ज़े में अची वई, त बनी इसराइल जी क़ौम कमज़ोर थी वई। त हिननि खां मख़सूस इलाइक़ा बि खसिजी विया, नबियनि सगोरनि वारी संदूक बि खसिजी वई। माना हिननि वटि हाणे हड़ वई, ही कमज़ोर थिया। कमज़ोर थी काफ़ी अरसो जॾहिं हिननि जो गुज़रियो, तॾहिं हिननि में पैगम्बर जॾहिं हज़रत शुमूइल अलैहिस्सलाम आयो, हाणे हिननि पंहिंजे पैगम्बर जे आॾो अची करे अर्ज़ु कयो त असांजे लाइ बि कोई हिकिड़ो सिपाही सालार बादशाह हुक्मरान मुक़ररु कर, जंहिंजे निगरानीअ में असां हिन ज़ालिम बादशाह खां बदिलो वठूं। हज़रत शुमूइल अलैहिस्सलाम हिननि खे चयो त ईअं त न थींदो त मां तव्हांजे लाइ अलाह ताला खां घुरी करे हुक्मरान हिकिड़ो मुक़ररु करायां, सिपाही सालार जंग जो, तव्हां वरी पुठी ॾेई बीह रहो, ईअं त न थींदो न। चऊं न न छो, छा चयो असांखे जो पुठी ॾींदासीं, असां बदिलो वठंदासीं, हिसाब चुकाईंदासीं, इहा पंहिंजी संदूक बि वापसि वठंदासीं। हाणे होॾां जालूत ज़ालिम बादशाह वटि पैगम्बरनि जी सामान वारी संदूक जॾहिं अची वई, हिकु जॻह ते हुननि महफ़ूज़ करे रखी, इत्तेफ़ाक़ सां हुननि में हिकिड़ी वबा फैली, बीमारी। केतिरा ॻोठनि जा ॻोठ हिननि जा हुन वबा में लपेट में अची विया, तबाह बर्बाद थिया। हिननि वरी सम्झो त इहा नबियनि वारी जेका संदूक ताबूत आयो आहे न, असां वटि इन जी न वुसत आहे, इन जे करे असां तबाह ऐं बर्बाद था थियूं। हिननि चयो न मां जान छॾायो। कीअं छॾायूं? हिकिड़ा ॿ घोड़ा ॿ ॾांद हथ कयूं, ॾांद गाॾी पुराणे ज़माने जहिड़ी जीअं घोड़ा गाॾी हूंदी बगी, अहिड़े तरह सां हिकिड़ी बगी हथ करे उन ते इहा संदूक रखी घोड़नि खे हुरशाए करे घोड़नि खे छॾे ॾिनऊं। हलाइण वारो केरु कोन हो, जाॾे वञे न ताॾे खणी वञनि, मिड़ई असांजी जान छुटे। हिन जे न वुसत जे करे असांजा इलाइक़ा बर्बाद थी विया, वबा ऐं बीमारीअ में माण्हू मरी विया, तबाही थी वई असांजी। हे संदूक रुॻो असां वटां निकिरे, पंहिंजे सरहद इलाइक़े वटां बगीअ ते रखी करे घोड़नि खे हुरशाए छॾे ॾिनऊं, हलिया वञनि। हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अलाह ताला हुन वक़्तु ॿ मलाइक मोकिलिया, जेके उन घोड़नि खे हकले सिधो वञी करे हज़रत शुमूइल अलैहिस्सलाम पैगम्बर वटि बनी इसराइल जे माण्हुनि वटि वञी करे पहुचायो। इहा निशानी हुई संदन अॻुवाण जी। अलाह तबारक व तआला हिन सॼे मंज़र खे हिननि आयतुनि जे अंदरि बयानु कयो आहे। मौजज़े तौर ते इहा निशानी अलाह ताला हुननि खे ॾिए थो। ज़रा कुझु तर्जुमो कंदा हलूं। अलाह तबारक व तआला फरमायो, अलम तरा इलल मलाई मिन बनी इसराइल मिन बाद मूसा, को मुखातब, को सियाणा समझदार, को ॿुधण वारा सम्झण वारा, तो ॾिठो बनी इसराइल जे हिकु जमात जी तरफ़ जेका मूसा अलैहिस्सलाम खां पोइ हुई। इज़ क़ालू लिनबिय्यिन ला मुबअस लना मलिकन नुक़ातिल फी सबीलिल्लाह, जॾहिं हुन जमात वारनि चयो पंहिंजे नबीअ खे त असांजे लाइ बि हिकिड़ो मुक़ररु कर न बादशाह, जंहिंसां असां गॾिजी करे अलाह जे रस्ते में जिहाद कयूं। क़ाल हल असैतुम इन कुतिब अलैकुमुल क़ितालु अल्ला तुक़ातिलू, उन पैगम्बर सगोरे उन्हनि खे चयो ईअं त न थींदो त मां तव्हांजे लाइ को अॻुवाण मुक़ररु कयां मुक़ाबले जे लाइ, जेको तव्हांजी अॻुवाणी करे, तव्हां वरी सुस्त थी बीह रहो, ईअं त न थींदो न। जवाबु ॾिनऊं, क़ालू वमा लना अल्ला नुक़ातिल फी सबीलिल्लाह, छा थियो असांखे जो असां न लड़ंदासीं हुन सां गॾिजी, पुठी ॾींदासीं, छा थियो आहे? लड़ंदासीं, कोन हटंदासीं। पोइ हिननि पंहिंजे ॻाल्हि में पके पुख़्ते थियण जे लाइ दलील ॾिनो, वक़द उख़रिजना मिन दियारिना व अबनाइना, असांखे पंहिंजे घरनि मां लॾाए हुन ज़ालिम जालूत मजबूर कयो आहे, असांखे पंहिंजे औलाद बचड़नि पुटनि खां परे करे छॾियो आहे, हुन दरपदर थी विया आहियूं। हाणे असां कीअं कोन विढ़ंदासीं, असांजे लाइ रुॻो अॻुवाण हिकिड़ो मुक़ररु कर त असां हुन खां बदिलो वठूं, चङी तरह मुक़ाबिलो कयूं। क़ुरान तो फरमाए फलम्मा कुतिबा अलैहिमुल क़िताल तवल्लौ इल्ला क़लीलन मिनहुम, जॾहिं हुननि जे लाइ हिकिड़ो अॻुवाण मुक़ररु थियो, हाणे हुननि जे लाइ जेको अॻुवाण मुक़ररु थियो उनजो नालो हो तालूत, ज़ालिम हुक्मरान जो नालो हो जालूत।
हिननि जो जेको बनी इसराईल वारनि जो सिपाही सालार मुक़ररु थियो उन जो नालो हो तालूत। हाणे जॾहिं हिननि जो अॻुवाण मुक़ररु थियो, हिन जे मथां जिहाद फर्ज़ थियो, बाबा वञो वञी हुन खां दुश्मन खां बदिलो वठो, लड़ो। तवल्लो इल्ला क़लीलन मिनहुम, पुठी ॾेई बीह रहिया। थोरा मैदान में मुंहुं ॾेई करे बीठा, बाक़ी ॿिया सभु पुठी ॾेई बीह रहिया। वल्लाहु अलीमुम बिज़ालिमीन, क़ुर तो फरमाए त अल्लाह इन ज़ालिमनि खे ॼाणे थो। घुरियूं बि पाण, अल्लाह ताला हिननि खे अॻुवाण मुक़ररु करे बि ॾिनो, वरी पुठी ॾेई बीह रहिया। अल्लाह ॼाणे थो हिन ज़ालिमनि खे छा सबबु हुननि जो। पोइ तॾहिं हुननि खे संदन पैगंबर चयो, वक़ाल लहुम नबियुहुम इन्नल्लाह क़द बअस लकुम तालूत मलिका, अल्लाह ताला जे हुक्म सां तव्हांजे मथां तालूत बादशाह मुक़ररु थियो आहे, जेको तव्हांजी जंग में निगरानी कंदो। तव्हां पुठी छो था ॾियो, वञो न हुन सां गॾिजी। चइजो हुयो त असांजे लाइ मुक़ररु कर को अॻुवाण, मुक़ररु थियो वरी पुठी ॾेई भॻा था वञो, ईअं छो। क़ालू अन्ना यकूनु लहुल मुल्कु अलैना व नहनु अहक़्क़ु बिल मुल्कि मिन्हु, तालूत वरी असांजे मथां हुकुमरान कीअं थींदो। हिननि जवाबु ॾिनो, असांजे लाइ बादशाही वरी असांजे मथां तालूत कीअं कंदो। हालांकि तालूत खां त वधीक बादशाही जा हुकुमरान अहल ऐं हक़दार त असां आहियूं। तालूत खां वधीक हक़दार त असां आहियूं। अरे बाबा, तव्हां तालूत खां कीअं वधीक आहियो। चयूं वलम यो त सातम मिनल माल, उहो ग़रीब आहे, असां अमीर आहियूं, हुन वटि कुझु कोन्हे, असां वटि सभु कुझु आहे। हुकुमरानीअ जा अहल त असां आहियूं, असांखे छॾे वरी तव्हां हिनखे अॻुवाण बनायो आहे। क़ाल इन्नल्लाह अस्तफ़ाहु अलैकुम वज़ादहु बस्ततन फिल इल्मि वल जिस्म, पैगंबर सगोरे हज़रत शुमैर अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो, बाबा माल जी ॻाल्हि कोन्हे का, अल्लाह हिनखे चूंडियो आहे तव्हांजे लाइ, मालदार हुजण जी ॻाल्हि कोन्हे का। पैसो त तव्हां वटि जाम हुजे, पर लड़ण न ॼाणींदा हुजो त जंग में कहिड़े कम जा थियूं। पैसो त तव्हां वटि जाम हुजे, पर जान में दम कोन हुजे, लड़ण जो मुक़ाबले जो जिस्म में ताक़त ऐं तवानाई कोन हुजे, कमज़ोर हीणा ऐं बुज़दिल हुजो त कहिड़े कम जा। इल्म बि हुजे, अक़ुल बि हुजे ऐं दिलेर बहादुर बि मर्द खपे। ऐं वज़ादहु बस्ततन फिल इल्मि वल जिस्म, ही तालूत तव्हां खां इल्म में बि मथे आहे, जिस्म में बि ताक़त कुवत में बि मथे आहे। अहिड़ो माण्हू खपे न जेको ॼाणे, लड़ण बि ॼाणे, जिस्मानी ताक़त बि रखे, इल्म बि खपे। तव्हांखे त ॿई कोन्हनि, इहे ॿई शयूं न वठनि, तव्हां रुगो दौलत खे सबबु बनायो आहे। दौलतमंद हुकुमरान कोन थो खपे, हिते अहल इल्म खपे, सियाणो हुजे, पंहिंजे हक़ खे वठणु ॼाणे, पंहिंजे हक़ हद ताईं लड़ण बि ॼाणे। ईअं न त ज़ालिम बणिजी पए फ़िरौन वांगुरु हरू भरू पराओ वॻो खसे, ईअं बि न थिए। इल्म बि हुजे, ताक़तवर बि हुजे। वल्लाहु युती मुल्कहु मन यशा, ऐं पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे चवणु लॻो हज़रत शुमूर अलैहिस्सलाम, बाबा इहा ॻाल्हि कोन्हे का त तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ ते हुकुमरान थींदव, बल्कि हुकुमरान बणिजण अल्लाह ताला जे हथ में आहे, जिनखे चाहींदो आहे हुनखे चूंडींदो आहे। वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह तबारक व तआला वॾे कुशादे इल्म वारो आहे। कंहिंखे हुकुमरान चूंडिजे उनखे सॼो इल्मु आहे, पंहिंजे मर्ज़ीअ ते चूंडींदो आहे। कंहिंखे चूंडींदो आहे, कहिड़े सबबनि जे करे, कहिड़ियूं हिकमतूं हूंदियूं अथसि, उनखे सॼो इल्मु आहे। वक़ाल लहुम नबियुहुम इन आयत मुल्की अन यअतियकुम ताबूतु फीहि सकीनतुम मिन रब्बिकुम, हाणे क़ौम जे माण्हुनि चयोसि त अल्लाह ताला कोन चूंडियो आहे हिनखे, तो चूंडियो आहे, तो चूंडियो आहे पंहिंजे तरफ़ां, अल्लाह ताला ते हाणे ई तो ॻाल्हि मिड़ई। चङो जे अल्लाह ताला चूंडियो आहे त पोइ का निशानी ॾे निशानी का, त पोइ असां यकीन कयूं त हा हिनखे अल्लाह ताला चूंडियो आहे। पोइ हिन पैगंबर सगोरे हज़रत शुमूर अलैहिस्सलाम हुननि खे चयो, चङो भला ईंदी तव्हां वटि अचानक हिकिड़ी ताबूत वारी पेती, जंहिंमें रब तबारक व तआला जे तरफ़ खां तव्हांजे लाइ इत्मीनान वारो सामान उहो सॼो रखियलु आहे। उहा पेती ईंदी, वबक़ियतुम मिम्मा तरक आलु मूसा व आलु हारून, जंहिं पेतीअ जे अंदरि मूसा अलैहिस्सलाम हारून अलैहिस्सलाम वारो बक़ाया सामान बि रखियलु आहे। उहा पेती तव्हां वटि पहुचंदी। कीअं पहुचंदी? तहमिलुल मलाइका, मलाइका खणी ईंदा तव्हां वटि। इन फी ज़ालिका लायतन लकुम इन कुंतुम मुमिनीन, इहा तव्हांजे लाइ मौजज़े तौरु वॾी निशानी आहे, यकीन कयो त। हुननि चयो त भेण बिना जंग जे इहा पेती ताबूत वारी कीअं मिलंदी? चङो जे भला मिली वई त मञीदासीं। हाणे तव्हांखे इहो सॼो वाक़ियो
ज़हन में अची वियो त होॾां हू यहूदी ऐं नसरानी बेज़ार जा त वबा ऐं नहुस त हिन जे करे पेतीअ जे करे पई आहे। हुननि उहा पेती खणी करे घोड़नि ते रखी करे हिकिड़े बगीअ ते घोड़नि खे होशाए भॼाए छॾे ॾिनो। अलाह ताला जे तरफ़ खां 2 मलाइका आया जिन्होंने बगीअ खे हलाए करे हकले करे गेले हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम बनी इसराईल वारनि वटि उहा पेती अची पहुचाई। हिकु रिवायत में ईअं बि ईंदो आहे त घोड़नि त बगीअ खे खयो पर 2 मलाइकनि अची करे बगी जाॾे वणेसि ताॾे वञे पेतीअ खे खणी करे हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम बनी इसराईल में अची करे रखियो। उन्हनि जॾहिं ॾिठो त यार इहा त वाक़ई पेती अची पहुती। क़ुर पाक में त हिनखे बयानु फरमायो आहे तामिलुहुल मलाइका मलाइका हुनखे खणी ईंदा। जेकॾहिं घोड़नि खे काए अची आया त बि ईअं ई चइबो त हू खणी आया, जेकॾहिं ईअं हथ सां खणी करे पहुचायो आहे त बि ॼण हुननि ई पहुचायो। हाणे जॾहिं हिन क़ौम जे माण्हुनि ॾिठो तॾहिं सम्झूं त हा वाक़ई इहा निशानी त वाक़ई लॻी, हीअ असांजी उहा ई पेती आहे। ॾिठूं त हुननि सामान बि साॻियो आहे, दुश्मन असांखां खसे बि वियो पर हिन मां का शइ खणी कोन सघियो, हिन जे वेझो कोन वञी सघिया, वबा ऐं बीमारीअ में जकड़जी विया। एसी ताईं हीअ जेके आयतूं तिलावत कयूंसीं इन जो ज़ाहिरी ख़ुलासो इहो निकितो त बनी इसराईल जे क़ौम जे माण्हुनि अलाह ताला खां घुरी वरितो त जिहाद जे लाइ अॻुवान ॾियो। अॻुवान जॾहिं मिलियो त पोइ हुन में ऐब कढणु शुरू थिया त हीउ कमज़ोर आहे, ग़रीब आहे, अमीर कोन्हे को, असां अमीर आहियूं तॾहिं। पोइ हुनजो जवाब बि तव्हां ॿुधो, निशानी बि हुननि खे मिली वई पर त बि हुननि जे अंदरि इत्मिनान क़ल्बी कोन हो। सम्झण जे लाइ ॻाल्हि हीअ आहे, हिननि आयतुनि मां ज़ाहिरी तौर ते ॾिसिजे थो त हिकिड़ो वाक़ियो ॼण बयानु थियल आहे त बनी इसराईल वारनि जंग जे लाइ तयारी कई वरी पोइ भाड़ी थी बीह रहिया। ज़ाहिरी तौर ते ॾिसिजे थो त इहो वाक़ियो बयानु थियल आहे, गहरी नज़र सां ॾिसबो त हिकिड़ो सबक़ थो मिले त अल्लाह तबारक व तआला जंहिं माण्हूअ खे क़ौम जो अॻुवान करे चूंडींदो आहे उन माण्हूअ जो दौलतमंद हुजणु शर्त कोन्हे। पहिरें नंबर ते इल्मु हुजेसि, ॿिए नंबर ते मज़बूत जिस्म वारो हुजे। अॻुवाणी उहो माण्हू कंदो, ख़ुसूसन मैदान जिहाद में जिहाद जो इल्मु बि हुजेसि ऐं वरी जिस्मानी तौर ते मज़बूत लड़ाकू जवान बि हुजे, गोरीलो हुजे, लड़णु ॼाणींदड़ हुजे। इंसान जंहिं शइ खे इल्लत ऐं सबबु सम्झे थो त अॻुवान ऐं हुक्मरान जेको मालदार हूंदो आहे उहो थींदो आहे। क़ुर पाक हिननि आयतुनि जे बयानु करण सां इहो सबक़ु ॾिनो त मालदार जो हुक्मरान हुजणु ज़रूरी कोन्हे, भले ग़रीब हुजे त बि थी सघे थो। हाणे हिते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त तालूत हिकु ग़रीब घराणे जो मज़दूरी महिनत कंदड़ मज़दूर माण्हू हो। जॾहिं हुनखे चूंडियो वियो तॾहिं हुनजो मक़ाम वॾो थी पियो, पंहिंजे क़ौम बनी इसराईल जो अॻुवान ऐं सिपाही सालार थी करे क़ौम जे आॾो पेश थियो। हाणे अॻिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला तालूत पंहिंजे क़ौम जे आॾो बीह करे क़ौम खे कीअं थो ख़िताब करे, जेको ग़रीब घराणे जो हो, जेको अॻुवान सिपाही सालार मुक़ररु थियो आहे, क़ौम हुन सां मुतमइन कोन थी थिए, निशानी ताबूत वारी बि हुनखे मिली वई, पोइ बि क़ौम नमा थी करे हाणे कीअं थो पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे तंबीह करे, तालीम ॾे, तरबियत ॾेई करे पाण सां गॾु मैदान जिहाद में तयारु करे वठी थो वञे। इहो ईंदड़ आयतुनि में बयानु थींदो। हीअ जेतिरे क़दुरु आयतूं बयानु थियूं इन्हनि आयतुनि मां अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ खे हिकिड़ो सबक़ु थो ॾे। जेकॾहिं न तव्हांखे कंहिं इस्लाम जे दुश्मन सां मुक़ाबले जे लाइ तयारु कयो वञे, बनी इसराईल वारनि वांगुरु भाड़ी थी करे पुठी न ॾिजो। तव्हांजो अॻुवान जेकॾहिं न को ग़रीब मज़दूर ऐं यतीम को मुक़ररु थिए उन मां तव्हां ऐब न कढिजो बनी इसराईल वारनि मां। जीअं बनी इसराईल वारनि कढिया त बनी इसराईल वारनि वांगुरु तव्हां हुन मां ऐब न कढिजो। अॻुवान केरु बि हुजे बिस्मिल्लाह करे हुनजे पिया बीह वञिजो, छो त इहा चूंड असांजी हूंदी आहे। ऐं ॿिए नंबर ते तव्हां हरू भरू इहो राज़ न रखिजो दिलि जे अंदरि त को अमीर हुजे त अॻुवान मञींदासीं, ग़रीब हुजे त कोन मञींदासीं, न, ग़रीब खे बि तस्लीम कजो। हिकु रिवायत अंदरि ईंदो आहे हुज़ूर सलातो सलाम जन मैदान जंग में सहाबा किराम में जॾहिं तयारी करे को न को हुननि जो अॻुवान मुक़ररु कंदा अमीर, त उहो अमीर चाहे ग़रीब हूंदो मिसकीन हूंदो त बि साहिब सगुर हुनजी इताअत एॾी कंदा जेॾो इस्लाम में अमीर जे इताअत जो हुकुम हो। क़ुर पाक हिन आयतुनि जे बयानु करण सां मुस्लमान खे, उम्मत मुहम्मदीअ जे हर मुस्लमान खे इहो सबक़ु ॾिनो त पंहिंजे अमीर जी इताअत कजो, चाहे कोजड़ो हुजे, चाहे कमज़ोर हुजे, ज़ईफ़ हुजे, पोड़ो हुजे या
मिस्किन ग़रीब छो न हुजे, अमीर जी इताअत कजो। अलबत्त अमीर चूंड करण वारा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे जॻह ते इहा ॻाल्हि रखनि त उनखे इल्मु बि हुजे ऐं जिस्मानी तौर ते मज़बूत बि हुजे। इहा वॾी तालीम ॾिनी वई। अलाह पाक तव्हां असांखे बि ॿुधण खां पोइ इन जे तालीम जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना